अस्सलाम वालेकुम। वरी अॼु तव्हां सां मिलण जे लाइ दिलि चाहियो। तव्हांजे आॾो आहियां सादिया चन्ना ऑफिशियल, ईअं न न जी 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 चैनल जे हवाले सां। त इन चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो, शेयर कजो। वधीक मर्ज़ी आहे, मालिक आहे, अलाह ख़ुशि रखेव। डबल ठग छा कयो, डबल ठग छा कयो जो वरी सुभाणे ते चिठी लिखी रखी हुयसि। चई त हाणे ॿी विध न कंदोमांइ। बादशाह चवनि बाबा जल्दी कयो, परहेज़ कयो, मुहाफ़िज़ थियो, हे हाणे हीअं थो कमु थिए पियो। वज़ीर ॾिनसि सलाह, चई बादशाह सलामत, हाणे ॻाल्हि इहा आहे त चोर ई थींदो आहे, पैसे जो पुजारी। हाणे हीअं था कयूं पिया जो ऐलान कराए छॾ त हिते रस्ते में हितां खां वठी हेसी ताईं ख़ैरात जी मानी खाइण वञनि माण्हू। पोइ रस्ते में पैसा था हारायूं पिया ऐं इहो हुकुम जारी करे छॾ त हितां निवड़ी रुपयो बि कोई न खणंदो, जेकॾहिं को खणंदो बि त उनखे ॿधो वेंदो। बादशाह सलामत चिठा ठाराए आया वज़ीर अमीरनि खे, जेके बि आयसि उते दरबार में, सभिनी खे ॿुधायईं त बाबा जेको बि माण्हू निवड़ी पैसो खणंदो या कसीरो खणंदो या रुपयो खणंदो, उहो डबल ठग हूंदो, पोइ उनखे फांसीअ ते चाढ़ियो वेंदो। बाक़ी जे न त हितां खां वठी होसी ताईं वञी ख़ैरात खाई अचो। हे विया सभु माण्हू, राज रावण जा जेके हुया सभु आया, सभु विया उतां घिटीअ मां टपंदा वञनि, वरी मानी खाई मोटंदा वञनि, हेॾां मानी खाई वरी हुन घिटीअ खां मोटी वञनि। इहो हुकुम हो। डबल ठग छा कयो, चई त पैसो न खणे जो बादशाही आहे हिनजी। हिन छा कयो जो हेठां हिनखे चंपल खे, पंहिंजी खे या जुती जॻह बूट जेको पातल हुयुसि उनखे हेठां खंवर हणी छॾी। खंवर हणी उतां घिटीअ मां जो आयो त जिते पैसा पियो ॾिसे, रुपयो जा इहे जेके बि किरियल हुया पैसा, उन्हनि जे मथां पेर ॾींदो अचे। त हाणे माण्हू त हीअं पिया ॾिसनि नी, उहो जेके बि मुहाफ़िज़ बीठा हुआ उहे हीअं पिया ॾिसनि त जेको निवड़ंदो उनखे पकड़ींदासीं, निवड़ियो ई कोन। पैसा उन में जूते में लॻंदा विया। तव्हांजो वञी ख़ैरात वटि पहुतो, मानी खाधई कोन, वरी हुन पासे खां निकितो हली वियो। बादशाह खे चयईं त घणा लख किरिया हई घिटीअ में। हिन 2-3 फेरा ईअं ॾिना, पैसा सभु पेरनि में हलिया विया। बादशाह खे चयईं हिननि जो मुहाफ़िज़नि जॾहिं ख़ैरात कुटी हेठि जो ॾिठो त पैसा आहिनि ई कोन ज़मीन ते। चयो भाई निवड़ियो बि कोई कोन, हे पैसा कंहिं कया? पैसा मेड़जी हलिया विया। वरी वञी चिठो हणी आयसि उते मालात जे ॿाहिरां त वेदन थी वई, तो अटकल कई त पैसा कोई न खणंदो, पर पैसा मेड़जी वई, डबल ठग खणी वियो। अम्मा जे नंढपिण जी कहाणी ॿुधण जे लाइ जिन बि मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त प्लीज़ सब्सक्राइब करे छॾनि ऐं बेल आइकॉन ज़रूरु प्रेस कनि ऐं कमेंट करे ॿुधाइजो त कहाणी तव्हांखे कीअं लॻो तव्हांखे। ही ॿियो किसो सुठो हुयो न? ही वरी हुन खां बि दिलचस्प हुयो वधीक। टियों किसो वरी अञा बि दिलचस्प हूंदो। पर अॼु न, वरी सुभाणे।